नाज़रीन असां बीठा आहियूं हींअर शाहबारो कॉलोनी में। लोड शेडिंग पूरे लाड़काणे में जेको आहे 24 कलाकनि में 12 कलाक बिजली आहे त 12 कलाक न आहे, किथे वरी 4 कलाक आहे त किथे वरी 5 कलाक आहे। यानी बिजली जॾहिं लोड शेडिंग जो जेको शेड्यूल आहे उन मुताबिक़ लोड शेडिंग अञा उन खां वधीक थी थिए, गैर क़ानूनी थिए। अचो त हिननि दुकानदारनि खां पुछंदासीं त लोड शेडिंग हिते केतिरी आहे त बाक़ी बिजली न बिजली सॼो ॾींहुं कोन्हे का? न सॼो ॾींहुं बिजली सॼो ॾींहुं कोन थी हले, वधि में वधि 3 कलाक 4 कलाक वधि में वधि हले थी। ऐं जॾहिं त मीटर बि लॻल आहिनि से बि जेको आहे सो इहो बिना जेको आहे सो भरियूं था बिल। अच्छा, हिते केबल सिस्टम बि थी वियो आहे, उन खां पोइ बि बिजली कोन्हे का? फीडर कहिड़ो आहे साईं? फीडर जेको आहे सो बहारपुर फीडर आहे। बिजली जो को सिस्टम ई कोन्हे, यानी सदाईं बिजली जॾहिं तक़रीबन। अच्छा, सावण हींअर थियारो थो हले, सावण में छा असरु कंदा इहे? सावण जो साईं बिजली हूंदी कोन्हे, नंढड़ा ॿार बीमारी साईं जो मोह करे थो जो हुनजो अंदाज़ ई कान्हे। बिजली घणा कलाक थी हले? हा 2-3 कलाक त हले थी। यानी 24 कलाक मां 4 कलाक थी हले? ईअं ई आहे। त पोइ हींअर त सियारो आहे, पोइ सावण में कहिड़ो असरु कंदा? तव्हां पाण अंदाज़ो लॻाए था सघो। तव्हां कहिड़ी अपील कंदो गवर्नमेंट खे? असां चवंदासीं जेको आहे बिजली सभिनि ॾे हले, टाइम रखे ताकी माण्हुनि खे कामयाबु कनि। 8 कलाकनि खां मथे था चवनि, त हाणे बि झटि पड़े बिजली हाणे वरी 10 बजे ईंदी राति जो। बचन कहाणी हली रही आहे। तव्हां छा अपील कंदो गवर्नमेंट कहिड़ी कंदो? महिरबानी करे असांखे माना बिजली टाइट कजो। जी नाज़रीन, अवां इम्पार फीडर ऐं बहारपुर फीडर जा दोस्त हुया, कुझु हुननि जा हाल ॿुधा। हुननि चयो त बिजली 24 कलाकनि मां 4 कलाक या 5 या 6 कलाक थी हले, बाक़ी खेर लॻो पियो आहे। हुननि जी हुकूमत खे इहा अपील आहे त लोड शेडिंग ख़तमु कई वञे, 24 कलाक बिजली खे बहाल कनि, छो जो मथां गर्मी अची रही आहे। ऐं हुनजी इहा शिकायत आहे त हिते चोरी बि आम ऐं जाम आहे, केबल सिस्टम नाले मातर आहे। दिलबर शाहिद, MD सिंधु, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणा। हक़नि जी हासिलात लाइ सिर्फ़ मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणा।